काफिले वारनि सां गॾिजी पियो मुंहिंजा दोस्त रब करे जो पाण बि कंहिं मदीने जे काफिले में गॾिजी पियो आमीन जो आमीन जो मदीने शरीफ में काफिलो संगत साथ नबी पहुता ही ख्वाजा अब्दुल अब्बास भी पहुतो पर जमल शाम मां रवानो थियो हो उन टाइम ते हिकिड़े पारे श्री हिन खे चयो ओ अब्दुल अब्बास चई महबूब करीम जी ख़िदमत में मूं मिस्कीन जा सलाम पेश कजां मुंहिंजा सलाम पेश कजां आलमन लिखियो आहे बुज़ुर्गनि लिखियो आहे फिक़ह जे किताबनि लिखियो आहे बाब ज़ियारत नबी जे बाब में त जेकॾहिं तव्हांखे को ॻोठाई माण्हू न सलाम महबूब ॾियाजे त उहे तव्हांखे सलाम पहुचाइण वाजिबु आहे पंहिंजे तरफ़ां सलाम पेश करे पोइ वरी उन मिस्कीन जा बि सलाम पेश कयो साईं तव्हांखे नज़र मोहम्मद सलाम पेश कया तव्हां ते लाज़िम आहे उन ते अदा अब्दुल अब्बास जी के मदीने शरीफ वञे पंहिंजा सलाम ॾेई पेश करे पोइ मुंहिंजा बि सलाम साईं खे ॾिजां ऐं अबू बकर खे बि त साईं उमर साईं खे हाज़िर अदा ये सलामन जो बार खणी मदीने पहुतो अबा जॾहिं मदीने पहुतो न त उते हुन खां हर शइ विसरी वई महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में 10 ॾींहं या 8 ॾींहं रहियो रोज़ ज़ियारत ते वञे सलाम पढ़े पर हिन खां सलाम ॾियण विसरी विया जमल मुंहिंजा दोस्त हज जो मौक़ो वेझो आयो हाणे मके पाक हिन जो काफ़िलो संगत साथ रवाना थिया बीरे अली सरबो आहे मदीने शरीफ खां 7-8 मील ॿाहिरि आहे उन जाइ ते मदीने वारा इहराम ॿधंदा आहिनि इहराम ॿधी पोइ मके पाक रवाना थींदा आहिनि हिन जो काफ़िलो ऐं ही अब्दुल अब्बास बि उते पहुता हाणे इहराम ॿधण जी तयारी पिया कंदन खे यादि आयो त फलाणे माण्हू मूंखे सलाम ॾिना उहे त कोन पहुचाया अमानत बड़ा मुंहिंजे हबीब जी अमानत रहिजी वई संगत खे मेरी दोस्तों जीवदा मेरी हिकिड़ी मुते महिरबानी कयो जे कहिड़ी 2-3 कलाक तरसो मूंखे मदीने कम आहे जल्दी वेंदुसि जल्दी मोटंदुसि इंतज़ार कयो त गॾिजी हुन जो चरियो थियो आहे असां तयार आहियूं असांजा उठ तयार आहिनि इहराम ॿधी छॾियो आहे ऐं तूं मदीने पैदल वेंदे वरी मोटंदे 2-3 कलाक सॼो ॾींहुं लॻंदी राति बि कोन मोटंदे असीं यर वेंदासीं की भला जे नथा तरसो त मूं वारो उठ त कायूं हले जे पोइ तूं छा ते ईंदे जे मुंहिंजी क़िस्मत हिननि जा संती पंहिंजो उठ हिन वारो ऐं ॿिया उठ काहे रवाना थी विया ही मदीने शरीफ मोटियो 3 पहरीअ जी निमाज़ थी चुकी हुई अजी पंहिंजी निमाज़ पढ़ी निमाज़ पढ़ी फौरन जल्दी जल्दी वञी महबूबन करीमन जे साम्हूं सलाम पढ़ी तूं बि पढ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा दोस्तों सलाम पढ़ी सैयदना अबू बकर सैयदना उमर फारूक दे सलाम ॾेई हाणे वरी मोटी आयो वरी मोटी अची अर्ज़ कई क़िबला मूंखां बेसर थी वई ही माफ़ बि कजो शाम वारे फलाणे मुंहिंजे पाड़े श्री तव्हांजे सलाम ॾिना अहिड़ी तरह वरी सिद्दीक़ अकबर वटि वरी फारूक आज़म वटि सभिनी खे सलाम पेश करे हाणे वांदो थी अञा पोइ ते हटो त सांझीअ जी बांग अची वई सांझीअ जी निमाज़ पढ़ी हाणे सांझीअ जी निमाज़ पढ़ी राति थी वई आहे सुबुह वेंदुसि इशा जी निमाज़ पढ़ी इशा जी निमाज़ पढ़ी उथी बि चई अदा हाजी ॻाल्हि ॿुधो मां जेकॾहिं को सुभाणे मके वेंदो हुजे त मूंखे वठी वञो तो उन्हीं ज़माने में अकेले सफ़र जी हाजत न हुई रस्ते ते बदगी बुरीदा माण्हू मारीदा पानी कोन हो सवारी कान रही 20-30 काफ़िले में माण्हू उठनि ते हूंदा तॾहिं मट बचंदा अकेलो ऐलान थी त मन को सुबुह मके वेंदो हुजे त मां बि वञा पर हेॾी सारी जमात में कंहिं बि कोन चयो त को असांजी सुभाणे मके रवानी सुम्ही मुंहिंजा दोस्तो मस्जिद नबवी में सुतो पियो आहे हिन जो भाग खुलियो आधी रात जो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हुनखे मुंहिंजे महबूब करीम दीदार करायो
मुझे महबूब पाक सा अबू बकर हजरत अमीर उमर भी गदहन जमल मुझे महबूब करीम जे साम्हूं थियो तमल सिद्दीक अकबर थो चवे या रसूल अल्लाह ही उहो शख्स आहे जंहिं शाम वारे फलाणे मुसलमान जा सलाम पहुचाया जब सिद्दीक इएं चयो त महबूब फरमाइनि था अस्सलामु अलैका या अबल वफा नालो छा हुसे अबुल अब्बास जो नालो छा हुसे ज़ोर सां जो छा नालो नालो त अबुल अब्बास पर साईं फरमाइनि था अस्सलामु अलैका या अबल वफा ओ वफादार तो ते भी सलाम हुजे अर्ज़ कई क़िबला मुंहिंजो अबे अम्मा माइट नालो अबुल अब्बास रखियो आहे मां अबुल वफा त कोन आहियां पाण फरमाइनि था तो जहिड़ो ॿियो वफ़ादार केरु हूंदो जो संगत छॾे मोटी अची असांखे सलाम पहुचाया अथई अॻे तूं अबुल अब्बास हे अॼु खां पोइ तूं अबुल वफा आई पाण इहे चई खिली फरमाइनि था कुझु खपई छे क़िबला मके पहुचणो आहे चओ सुभान अल्लाह या रसूल अल्लाह हज जी मौसम वेझी आहे मके वञणो आहे संगत हली वई हिते बि केरु कोन थो चवे त तोसां गॾिजी हलंदासीं पाण ख्वाब में फरमायो हेॾे आहे कीअं जो महबूब करीम जे साम्हूं आयो ख्वाब जी हालत में हबीब करीम हुन जे बाहुनि खां डोरनि खां पकड़ियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो डोरनि खां पकड़े हबीब हीअं मथे खयो जागो था ॾिसो त कन्हैया न हबीब करीम हुन जी बाहुनि खां वठी करे हुनखे ख्वाब में निंड में मथे खयो मथे खणी करे हीअं रखियऊं ओ अबुल अब्बास तो चवे रब जो कसम आहे महबूब रखियो ॾिसां पियो ख्वाब में त काबो अॻियो हबीबन करीमन मुंहिंजे डोरनि मां हथ कढिया मां महसूस कयो त काबे जे आॾो आहियां जागी पयुसि ख़ुशीअ में जागी पुस्त ख्वाब कोन हो हक़ीक़त में काबतुल्लाह जे आॾो वेठो हुजां तवाफ कयो अथमि ज़मज़म पीती अथमि तहज्जुद जी नमाज़ पढ़ी अथमि वरी सुम्ही पियो आहियां निंड खणी वई आहे वरी फजर जी अज़ान आई आहे वरी वुज़ू कयो अथमि वुज़ू करे वरी तवाफ कयो अथमि वरी बा जमात नमाज़ अदा कई अथमि फजर जी नमाज़ पढ़ी वेठो आहियां हाणे बिल्कुलु मके में वेठो आहियां मको शहर आॾो आहे काबो आॾो आहे 8 ॾींहं गुज़री विया 8 ॾींहंनि खां पोइ मूं वारी संगत जो काफ़िलो पहुतो त मां अॻे ई मके में मौजूद हुजां मूंखे ॾिसी हैरान थी विया तूं कीअं आयो आहे मूं चयो आहे मूंखे मदीने वारे साईं पहुचायो हवा साईं पहुचाइनि था या न मुंहिंजे हबीब खे ख़बर आहे या न सॾु त करे ॾिस न तो सॾियो ई कोन्हे तोखे क़दुरु किथां हूंदो मुंहिंजे महबूब खे आज़माइबो कान्हे बग़ैर आज़माइण जे ईमान पको रखे बेटा ऐसा चए तो वॾा वण वण कार जा जित सोढ़ा घट सबील मताम खे छॾिजे आरी जाम असील हाणे विलीअ जा वसील रहबर रस जाए राह में बहरहाल तव्हांखे इहो अक़ीदो रखणो आहे त नबी करीम खे ख़ुदा ताला ग़ैब जो इल्मु अता फरमायो आहे त नबी करीम खे ख़ुदा ग़ैब जो इल्मु फरियादीअ जी फरियाद ॿुधनि बि था उनजी मदद बि फरमाइनि था इहा कंहिंजी अता आहे चओ कंहिंजी अता आहे तॾहिं अलाह ताला फरमायो या अय्युहन नबी ओ ग़ैब जे ख़बरूं ॾियण वारा हाणे थोरो अॻिते हलूं टाइम वेझो थींदो थो वञे ऐं ग़ैब जे ख़बरूं ॾियण वारा माना नबी करीम के खुदा ताला मुखातबा अॻिते हस्बुकल्लाह मुझा सोना तो महबूब जे लाइ तुंहिंजो अल्लाह तो लाइ काफ़ी आहे वमन यतवक्कल अला अल्लाह
फहुव हस्बुहु जंहिंजी अल्लाह ते तवक्कल ऐं भरवसो उन जे लाइ अल्लाह काफ़ी आहे। मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो भरवसो कहते हो ॾाढे चओ। मके जे शहर में हिकिड़े माण्हू उठ विकियो। विकण वारो महाराड़ी जो हो, उठुर जो तमामु भलो हो। ख़रीद कयो अबू जहल। अब कंहिं ख़रीद कयो पैसा जे पैसा 8 ॾींहं ॾींदो साईं। अबू जहल पंहिंजे ॻोठ जो वॾेरो हो। जबल 8 ॾिहाड़ो थियो ही मिस्कीन आयो बाबा पैसा हल छाजा पैसा कि उठ वरितो थी जंहिंखे वणे त के दाह ॾे। अब हाणे दाह ॾिबी आहे ॻोठ जे वॾे खे, वॾो ॻोठ जो ई ख़राब थी पियो त ग़रीब छा करे। जंहिं वटि वञे जंहिं वटि बाबा असां इन खे कोन चवंदासीं कंहिं ॿिए में कमु हुजे त ईअं रुलंदो 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 मके जा मुशरिक उतबो वलीद शेबो कचहरी कयो वेठा हा। हिन ग़रीब जो भला इन खे चवां राज चवनि जो वेठो आहे। हेॾो मुंहिंजो मदीने वारो साईं काबतुल्लाह जे छांव में नफ़ल वेठो पड़े। मुंहिंजा दोस्तो हिन मिस्कीन वञी वॾेरनि जी जमात खे जो बेली तव्हां मके जा चङा माण्हू आहियो कम ॿुधाए। अबू जहल मूंखे उनखे चवंदा अबुल हकम। अबू जहल त न बि थी सघे। तव्हांजो अबुल हकम जेको आहे अबुल हिकम जेको आहे इहो मूंखां उठ वठी वियो आहे पैसा नथो ॾे। टोक करे ठठो न करे मज़ाक करे उन काफ़रनि चयो ओ जेको काबे जे छांव में निमाज़ बीठो थो पढ़े इन्ही जो चवणो अबू जहल मोटाईंदो। इहो ई तोखे वठी ॾींदो ॿियो केरु तोखे कोन वठी ॾींदो। हाणे हिननि जो ख़्यालु छा हुजे त हिकिड़ो त ही इन्ही वटां मायूस थी मोटंदो। नंबर 2 भला जेकॾहिं खणी महबूब खणी हलेसि बि गॾिजी त अबू जहल जो हरामीअ टाप जो जेका वर्दी ॾींदो सभु कंहिंखे सुझी पए। हिननि जी नियत ही बुछड़ी अची हबीब करीम अलैहिस्सलाम जे घर में बीठो। जबल पाण सलाम वरायो त ॾिठो त स्वाली बीठो आहे। यादा ॾे ख़बर क़िबला अबुल हिकम ॾे मुंहिंजा पैसा नथो पैसा जे वाइदो करे फिरी वियो आहे। ही जेके साम्हूं चङा चङा वेठा आहिनि इन्हनि मूंखे तुंहिंजो ॾस ॾिनो आहे त तुंहिंजो चवणु मोटाईंदो ई कोन्हे। महिरबानी करे मूंसां गॾिजी हल। असांजी अॼुकल्ह हले थी त बि सिफारिश कोन था कयूं। अदा मूंसां ठहे कोन पंहिंजे मूंसां वास्तो कोन्हे। पर जे नबी करीम खणी फरमाइनि हा त बा मूंसां ठहे कोन थो त सच हो या कूड़ो हो। ॾाढे चो था ॻाल्हायो। पर हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात खे मुंहिंजा दाहू काफ़र आज़माइनि पिया। हुज़ूर खे चई मूंसां गॾिजी हलो। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हल मूंखे मुंहिंजे अल्लाह चयो आहे अम्मा साइल फला तनहर। मुंहिंजा हबीब साइल खे झिड़क ॾिबी कान जेको सवाली सुवाल करे त जो कमु कबो। हल अॻियां मोहम्मद मीरा पुठियां ग़रीबा। महबूब करीम सिधो विया काफ़रनि जूं अखियूं खुली वियूं ॾिसूं मज़ो। हाणे अॻियां नबी करीम पुठियां हो उठ जो सवाली पोयां पोयां उहे काफ़रनि जो टोलो। हुज़ूर करीम जीअं जो विया अबू जहल जो वञी दरवाज़ो ठक 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 करे खड़कायूं पर ज़ोर सां खड़कायूं। अंदरों आवाज़ आयो मन बिल बाब। केरु आहे दरवाज़े ते? पाण फरमाइनि था मुहम्मद रसूलुल्लाह। मोहम्मद रसूलुल्लाह बीठो आहे। दरवाज़ो खोलियईं निकिरी आयो। हुज़ूर करीम फरमास ॾिसण सां पर ग़रीब खे सुञाणी थो? चई हा साईं। पैसा ॾे। वाह मुंहिंजा हबीब चओ न सुभान अल्लाह। हिनखे पैसा ॾे। हाज़िर क़िबला। पाण फरमाइनि था ऐसी ताईं न वेंदुसि जेसिताईं पैसा न खणी ईंदे।
हिकिड़ो तकिड़ो जो हमरा ॾके पियो अंदर जो पैसनि जी हिमाणी हुई को अॻे ज़माने में पैसा रोक हूंदा हुआ तोबरनि में रखंदा हुआ कोथरियुनि में रखंदा हुआ कोथरी खणी अची आॾो लाथे बाबा घणे पंहिंजा पैसा खणो हुन पंहिंजा घणे पैसा कई चई पूरा मिलियई चई पूरा मिलिया बसि चई बसि चई हाणे तूं हेॾे वञ महबूब करी वरी मोटी अची साॻो मुसले ते निमाज़ शुरू करे हू चवनिसि पिया संगती अड़े छा थी अड़े तोखे छा थियो हेॾियूं ब्राड़ूं हणंदो आहे हेॾियूं लाखूं हणंदो आहे तूं हिकिड़े दड़के सां अलाए छा थी हुई की तव्हांखे ख़बर कान्हे मूंखां पुछो त मुंहिंजो कहिड़ो हाल हो के छा ॻाल्हि हुई के हेॾो मूंखे नबी करीम फरमायो त पैसा ॾे मूं अञा जो पोइ निहारियो त हिकिड़ो हैबतनाक उठ हो जंहिंजी हिकिड़ी ॼारी ज़मीन ते हुई त ॿी आसमान ते हुई हुन जा ॾंद उहद जबल खां बि वॾा हुआ उहो माॾे हमिलो करे खाइण पियो अचे जेकॾहिं मां इनकार कयां हा त मूंखे बि हड़प करे हा त मुंहिंजे घर खे बि हड़प करे छॾे हा मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो या हबीबनि खे ॻाल्हि ॿुधायूं त क़िबला अबू जहल हीअं पे चयो पाण फरमायो त अल्लाह पाक मुंहिंजी मदद जे लाइ जिब्रील खे मोकिलियो हर शख़्स कमी पायज़ ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद चओ सुभान अल्लाह हर शख़्स कमी पायज़ ऐवान मोहम्मद जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद